अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां रतोदरो मां ख़बर शिकंदालो। रतोदरो सिंध हुकूमत पारां सिहत खाते जे मुलाज़िमनि खे मिलंदड़ रिस्क अलाउंस बंदि करण ख़िलाफ़ ग्रेड हेल्थ अलाउंस जे सॾ ते 3 ॾींहं बि रतोदरो तालुके जे अस्पताल अमले पारां OPDs जो बैकाट करे अस्पताल अॻियां एजाई मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि डॉक्टर लुत्फ़ुल्लाह चांडियो, हाफ़िज़ सिराज अमरानी, मोहम्मद यूनिस जलबानी, अहमद बख्श जूनेजो, नूरुल हक डोमकी, ज़हूर भुट्टो, अब्दुल हक सुमरो, अब्दुल हफ़ीज़ नापर, अज़ीज़ बोज़दार ऐं ॿियनि चयो त मुल्क में हलंदड़ कोरोना वायरस जहिड़े मोज़ी मर्ज़ सां फ्रंट लाइन ते जहिड़ींदड़ असांजा केतिरा ई साथी ज़िंदगियूं विञाए वेठा आहिनि, पर हुकूमत असां सां माइटली माह वारो सलूक करे रही आहे। रिस्क अलाउंस बंदि करे छॾियो आहे, जेका सरासरी ज़्यादती आहे। हिननि चयो त कोरोना वायरस जा ख़तरा अञा बि सिंध में जारी आहिनि, पर तंहिं हूंदे बि असां पंहिंजो फ़र्ज़ु ईमानदारी सां निभाए रहिया आहियूं, पर हुकूमत असांखे एहतिजाज करण ते मजबूर करे छॾियो आहे। हिननि चयो त जेसिताईं असांखे रिस्क अलाउंस सर्विस स्ट्रक्चर न ॾिनो वेंदो तेसिताईं OPDs जो बाइकाट कंदे असां पंहिंजे पुरअमन जिदोजहद जारी रखंदासीं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।